तो पाण मदे जी लॻे बीठा आहियूं। जेको आहे रेलवे स्टेशन आहे क़दीमी ऐं पुराणी जेको आहे असांजा अबा ॾाॾा हितां गुज़र सफ़र कंदा। अॼु अबा ॾाॾा त गॾु मूंसां कोन्हनि पर मूंसां क़बूल शेख गॾु आहे अॼु जेको आहे दिलि चयो त हितां जो इहो पुराणो जेको आहे रेलवे जेको आहे नज़ारो पटड़नि जो बि ॾेखारियूं। जेको आहे हीअ मदई जी वारी बड़ो पुराणो आहे। हा हे साईं बड़ो बि माना असां ख़ुदि पाण जॾहिं हेॾां ॻोठनि खां ईंदा हुआसीं गॾनि ते सफ़र करे जेको आहे हितां को सौदो सामान वठण जे लाइ इलाही वेझो हूंदो तंहिं टाइम हीअ बड़ वटि साह पटींदा हुआसीं जेको आहे। हीअ माशाल्लाह वीडियो शायदि सही नज़र न पियो अचे छो त सिॼ इन तरफ़ आहे। हिन टाइम हाणे असां दरगाह आहे पीर हंझमोर उन जे तरफ़ वञी रहिया आहियूं। उन खां पोइ बि अॻिते असांजो सफ़र हलंदो रहंदो ऐं ज़रूरी सम्झोसीं त अवां दोस्तनि खे बि हितां जा ख़ूबसूरत इहे नज़ारा ॾेखारींदा हलूं। थैंक यू। हे ख़ूबसूरत माशाल्लाह क़दीमी वणनि जेको बहितरीन मदईअ वारा हे ख़ूबसूरत जंग हे बेला ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। तव्हां बि ॾिसो कचे जा रस्ता आहिनि, धूड़ मिटी बि आहे ऐं बाइक जो सफ़र आहे त उन करे थोरी थोरी मोबाइल बि यूं थी सघे। दोस्तो पाण मौजूदु आहियूं हिन टाइम में दरगाह हज़रत मियां हंझमोर ते ऐं अलहमदिल्ला असां त ॿ ॾाॾनि खां हिते ईंदा आहियूं ऐं मुंहिंजो हिते ॾाढो दाइम हिन क़ब्रिस्तान में दफ़न आहे। मुंहिंजो ॾाढो गुलाब, तुंहिंजो ॾाढो गुलाब दफ़न आहे। अच्छा त पोइ हिते ईंदा आहियूं, दिली सुकून बि हासिलु कंदा आहियूं। वॾड़नि ते जेको आहे गुल बि पढ़ंदा आहियूं, दुआ बि घुरंदा आहियूं। रब करीम वॾे मान शान वारो आहे। हे असांजो सालनि खां माना ईअं सम्झो त वॾे अरसे खां वक़्त खां जेको आहे हीअ असांजो पुराणो वॾड़नि जो क़ब्रिस्तान बि आहे ऐं दरगाह बि आहे। पाण उते पहुतल आहियूं ऐं उतां जा ख़ूबसूरत नज़ारा वणकारी बि अव्हांखे ॾेखारींदा था हलूं। हीअ दरगाह आहे ऐं हिन टाइम हलंदासीं पाण हाणे दरगाह जे तरफ़ दुआ बुआ घुरंदासीं ऐं ॿाहिरों जो ई अव्हांखे ख़ूबसूरत नज़ारो बि ॾेखारियूं पिया। हीअ दरगाह जो अंदरूं हिसो आहे माशाल्लाह सुभान अल्लाह। ही दरगाह जे अंदरे हिसे में आहियूं असां। शाह मोहम्मद कुरैशी साहिब जो अंदरि दरगाह में फ़ोटो लॻल आहे। उन सां गॾोगॾु ई पांधीअड़ा जेके अचनि था हिते उन्हनि जो बि दीदार कंदा हलूं माशाल्लाह। मियां हंझमोर जी दरगाह में मौजूदु आहियूं। अल्लाह ताला इन नेक बाननि जे सदके असांजूं दिलि जूं उमेदूं पूरियूं करे। रब करीम सभिनी भाइरनि मुस्लमाननि ते रहम करम फरमाए। अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके पंतनि पाक 12 14 मौसमनि जे सदके पीर वली कुतुब गौसनि जे सदके सभिनी जे मुर्शिदनि करीमनि ते रहम करम फरमा। अल्लाह सां हिन नगरीअ खे आबाद फरमाए। अल्लाह हिन क़ब्रिस्तान में असांजा वॾड़ा दफ़न आहिनि, सननि ते रहम करम फरमाए, जिनत फिरदौस में जायूं नसीब फरमा। या अल्लाह असांखे असांजे बचड़नि खे हिन दरगाहुनि ते अचण जी तौफ़ीक़ ऐं हिदायत नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजे नेक ऐं सालिह बाननि जे सदके असांजूं दुआऊं क़बूल फरमाए। अल्लाह तूं करीम रब्बा करम रहम फरमा बाज फरमाए। दोस्तो ही पाण अंदरूं निकिता आहियूं। खोड़ सारियूं ॿियूं बि हिते दरगाहूं आहिनि। ही खोड़ सारियूं हितां जूं रीतूं रस्मूं माण्हुनि जो अचणु वञणु ऐं को न को का न का शइ हिते खणी ईंदो आहे। हिन टाइम में हिननि खे छा चवंदा आहिनि कबूल? पांजारी। पांजारी हे माण्हू पांजारियूं छो ठाहे खणी ईंदा आहिनि? पांजारी माण्हुनि जी बास हूंदी आहे त जा पुट ॼमनि ॿ उहो ढुकाए खणी ईंदमि, जा ॾांदनि जी हूंदी आहे जेके माल जी हूंदी आहे न माना बास हूंदी आहे त जेको आहे त पांजारी मां ॾेई वेंदुमि। पांजारी ॾेई वेंदुमि। छाजी बास हूंदी आहे? हिन महिल अञा घुमूं पिया उते ऐं काफ़ी कुझु शयूं सम्झण जी कोशिशि कयूं पिया। अव्हांखे बि जेको आहे नज़ारा ॾेखारींदा हलूं था। मूंखे इलाही कुझु शयुनि जी ॼाण घटि आहे
क़बूल शेख जेको आहे गॾु हिन करे आहे त कुझु शयूं जेके असांखे न आहिनि ख़बर उन यार खे ख़बर आहिनि ॿुधाईंदो हले थो। हाणे असां हिकिड़े खूह ते हलंदासीं, माशा अल्लाह उन खूह मां असां बि शफ़ा हासिलु कई आहे, उहो खूह ॾेखारींदासीं ऐं उते ॻाल्हि ॿोल कंदासीं। दोस्तो पाण खूह जी ॻाल्हि पे कई सई, हे आहे खूह जेको आहे, हे वॾो पुराणो क़दीमी खूह आहे ऐं तव्हांखे हिन खूह जो हिकिड़ो राज़ जी ॻाल्हि ॿुधायां। हे अॼु बि पाणी साफ़ु आहे ऐं पाणी हे जेको इस्तेमालु हिते थींदो आहे ऐं हिन पाणीअ जी हिकिड़ी वॾी शफ़ा आहे जेका अबनि ॾाॾनि खां ॿुधंदा बि आहियूं, इस्तेमालु बि कंदा आहियूं। ख़ासि करे जिस्म में ख़ारिस थी वञे जेको आहे तो या उन खां पोइ ॿियूं बि कुझु बीमारियूं जिस्म में जेके पैदा थियंदियूं त इलाही माण्हू हिते अची करे जेको आहे माना हिन पाणीअ सां विझंदा आहिनि ऐं उन्हनि खे शफ़ा मिलंदी आहे। इन करे असां त अबनि ॾाॾनि खां ईंदा आहियूं, पाणी हितां भरे बि वेंदा आहियूं, उन खां अलावा असां पाण हिते इस्तेमालु बि कंदा आहियूं। माना जिस्म ते काई बि माण्हू जेको कलर ख़राबु थी आहे, कोई स्क्रेच थी आहे या का मिठी ख़ारिस आहे जेका ख़ासि करे उन जे लाइ अलहमदिल्ला जेको आहे खूह जो पाणी हिते हज़ारे माण्हू जेके ईंदा आहिनि इस्तेमालु कंदा आहिनि जेको आहे। ऐं ज़रूरी सम्झोसीं त हिन खूह खे बि रिकॉर्ड कयूं ऐं अव्हांखे बि ॾेखारियूं असां। ऐं हिन टाइम माशा अल्लाह खूह जो ख़ूबसूरत नज़ारो आहे ऐं क़दीमी खूह आहे भाई, ऐं अव्हांजो बि अचणु थिए त हिन खूह जो दीदार बि ज़रूरु कंदा आहियो का। थैंक यू। साईं दरगाह ते फ़क़ीर वाजिद अली वेठो आहे गॾु ऐं वेझो थी हलंदासीं साईंनि सां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो बाबा, ख़ैरियत आहे, ठीकु लॻा पिया हो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जो। हाणे दरगाह जो निज़ाम तव्हां था संभालियो नी हिते? अबा असां हिन महिल संभाल असांजी असुल खां वठी असांजी संभाल आहे, आहियूं बि वेठा बि आहियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। साईंनि वटि आयासीं, ज़ारथ बि कईसीं, वरी चांहियूं बि पीतियूंसीं, लंगर लाइ बि चऊं, छॾ बि कोन था त राति रहो। पर इहो ॿार असां रखियो आहे पंहिंजे ॻोठ जे क़ीमती दोस्त पंहिंजे मंज़ूर शेख ते जेको आहे दरगाह जी मंज़ूर फ़क़ीर जेको आहे अल्हम्दुलिल्लाह हिते ख़िदमत में हूंदो आहे जेको आहे। ऐं असांजा ॻोठाणा माण्हू खोड़ ईंदा वेंदा आहिनि। दिलि चयो त हे यार जो मिलियो आहे त इनखे बि पंहिंजे विडियो में रखूं त पंहिंजा माइट ॾिसनि, सुहिणो बि ॾाढो थी पवंदो। इहा दरगाह जी आहे, तोसां मोहबत आहे, ॾिसे पाण तो केॾो सुहिणो थो नज़र अचे। हा, यादगार वीडियो। दोस्तनि जी ॻाल्हि अचो त ख़ादम हुसैन साईं वेठो आहे, उन सां त पाण मिलियासीं कोन जेको आहे तो, ऐं हक़ीक़त इहा आहे, इहा ॻाल्हि चवणु ग़लति आहे। साईं वटि आयासीं, मिलियासीं, जुलियासीं, चांहि बि पीतीसीं ऐं खोड़ सारी संगत बि वेठी आहे माशाअल्लाह जेको आहे कि भला साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे चांहि पियारी ऐं इहा सम्झ में न पए अचे इहा चांहि जेको आहे हिन टाइम काॾूं आई जेको आहे? या मालिक अणस्तु खज़ानो अलस्ती हक़ीक़त ॿुधाए भूरी में ॾुई आयो साईं हिन टाइम ऐं सॼी संगत जेको आहे माशाअल्लाह इहा भाउ हिन महिल बि ॿरे थी पई जेको आहे तो इहा फ़ुकरा दरगाह ते संगत हूंदी आहे। हिन सॼी संगत सां कचहरी करे ॾाढी ख़ुशी थी। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह तव्हांखे सलामत रखंदो, असांजे लाइ उम्मत मुस्लिम लाइ दुआ घुरंदा रहो, महिरबानी, सलामत रहो। केरु रहियो आहे दोस्तो? माशाअल्लाह ये ख़ूबसूरत तव्हां दरगाह जा नज़ारा ॾिठा। हाणे असां अलाह जी रहमत ऐं बरकत सां मोकिलाणी कंदासीं हिन दरगाह तां। असांजो सफ़र जिते आहे ओॾे हाणे असां वञी रहिया आहियूं। जेके दोस्त हुआ उन्हनि खां मोकिलायोसीं जेको आहे सो क़बूल। हाणे गाड़ी कढ बाबा, सॼो लही वेंदो। बाबा छा नालो अथई? गुलाम अहद। काएं क्लास में पढ़ंदो आहे? ये कपड़ा दबा पुराने दोहराया पाता थी पट्टी तो पड़े जा दुआ कजो, अल्लाह तव्हांखे सलामत रखंदो, वॾी तव्हांजी महिरबानी। थैंक यू दोस्तो। हाणे असां वञी रहिया आहियूं, दुआ कजो असल मंज़िल ते पहुचूं, सलामत रहो। थैंक यू।